अब रातू भी मां तुझे घरां ही पई अचां। चंगो थे तो तुम के रस्ते में ही मिली वे। तुम्हें कम आवा। माई पिराणी हुकुम कर, आए तो खैर ना। अब्बा चाचा ईदन महीनन का बुखार में पियो है। 5 ॾींहं बुखार अथस तो 5 ॾींहं बुखार कोन्हेस। अब्बा ॾातू हुन के बुखार रात जो तो अचे, इन करे मुखे चए तो त मुखे तू ॾातू खां सगो कराए दे। ओ इहा शय माई पिराणी, मां को पीर फकीर या बुजुर्ग त आया कोन। सजे तरखे खबर आ त मां ॾिठो वाइठो चोर आहियां। माई वञी दरगाह तां को धागो पीणो कराए। अब्बा ॻाल्हि अक़ीदे ऐं ईमान जी हूंदी आहे। चाचा ईदन चतो चोर बुखार लाइ चोर जो धागो हिकु टिक सोण आहे। इहा त मूंखे बि ख़बर आहे, पर मूं कॾहिं धागो कयो कोन्हे को। अब्बा ही वठ सगो, अलाह जो नालो वठी 5 या 7 गंढियूं ॾेई ॾे, धागो करे ॾे त वञी वलण जे पीउ खे बाह में ॿधां। माई ॾे धागो, पर शफ़ा ॾियण वारी ज़ात रब जी आहे। कंहिंजो भलो थिए हुन में ॾातू जो छा वेंदो। हा पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं को कमु हुजे न ईअं रस्ते ते मूंखे न बीहारींदी कर, सिधो घर हली ईंदी कर। जेकॾहिं न हुजां त न्यापो कंदी कर। इहो ॾातू जो शान कोन्हे जो ज़ाइफ़ा माण्हू सां वेठो घिटी में बीह ॻाल्हायां। चोर ॾिठो वाइठो आहियां, पर अलाह सां इज़त ऐं गैरत ॾिनी अथमि। दुखन सुखन में साथ निभायो, मुर्की मरकी महला मल्हायो। बेशक हाँ माई पिराणी, बासल जुड़ियो हूंदे अल्लाह तो परसी सनमायो गए। मूंखे सुञाणो था? ना भाऊ, असां तोखे कोन था सुञाणियो। हाँ बाक़ी उन ॾींहुं तोखे रस्ते में ॾिठो। ॾातू नालो आहे मुंहिंजो, ॾातू। ॿुधो था न? ऐं यादि रखिजो त ही ॻोठ मुंहिंजो ॻोठ आहे, मुंहिंजो। ही ॻोठ त वॾेरे बचल खान जो आहे न, ऐं तूं वॾेरे बचल खान जो छा लॻे पियो? मां बचल खान जे राज जो माण्हू आहियां। मूंखे चङी तरह ॾिसी वठो। ऐं हा, अॼु खां पोइ मां तव्हांखे हिन ॻोठ में न ॾिसां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।